कितकिताड़ियूं सभिनी खे थींदियूं आहिनि, कंहिंखे घटि कंहिंखे वधीक, कंहिंखे पेट में थींदियूं आहिनि त कंहिंखे तिरियुनि ते। पर सवाल इहो आहे त कितकिताड़ियूं छो थींदियूं आहिनि। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो अवां उन्हनि जे पेट या पेरनि जे तिरियुनि तरफ़ थधिड़ा कढण जी नियत सां हथ बि वधायो त हू टहक ॾियणु शुरू करे छॾींदा आहिनि। के माण्हू वरी अहिड़ा हूंदा आहिनि जो अवां केॾी बि कोशिशि करियो मजाल आहे जो चुरी पवनि। कितकिताड़ियुनि बाबति मुख़्तलिफ़ साइंसी तसवुर मौजूदु आहिनि। हिकु नज़रियो इहो चवे थो त कितकिताड़ियूं जिस्म जे हसास ऐं कमज़ोर हिसनि जे दिफ़ा जो हिकु फितरी निज़ाम आहिनि। पर हिकु ॿियो नज़रियो चवे थो त कितकिताड़ियूं समाजी तालुक़ जी हौसला अफ़ज़ाई सां वाॻियल आहिनि। कुझु माण्हुनि लाइ कितकिताड़ियूं बर्दाश्त जोॻियूं नाहिनि हूंदियूं। त पोइ सवाल इहो पैदा थिए थो त अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका खिल ते मजबूर करे थी। साइंसदाननि मूजिबि कितकिताड़ियुनि जी सूरत में दिमाग़ जो हायोथालोमस हिसो सरगर्म थींदो आहे। हीउ दिमाग़ जो इहो इलाइक़ो आहे जेको अहसासाती रद्द अमल बाबति आहे ऐं इहो ई हिसो वेढ़ या सूर जे अहसास ते रद्द अमल ॾींदो आहे। साइंसदाननि जो चवणु आहे त जॾहिं अव्हां खे कितकिताड़ियूं थींदियूं आहिनि त ज़रूरी नाहे त अव्हां ख़ुशीअ या मज़े मां टहक ॾियो, पर इहो पाण मुरादो अहसासनि जो रद्द अमल हूंदो आहे। तिबी माहिर इहो बि चवनि था त कितकिताड़ियुनि जे वक़्तु इंसानी जिस्म ईअं ई रद्द अमल ॾींदो आहे जीअं तकलीफ़ या सूर दौरान। अॻु कयल साइंसी मुतालिया ॿुधाइनि था त कितकिताड़ियुनि वक़्तु जिस्म जे सूर ऐं छुहण सां वाॻियल रिसेप्टर्स हरकत में अची वेंदा आहिनि। कितकिताड़ियूं भली को इंसान कंदो हुजे या मशीन, इंसानी रद्द अमल साॻियो ई हूंदो आहे। कितकिताड़ियुनि जा ॿ क़िस्म ॿुधाया विया आहिनि, हिकु गार्गालेसिस ऐं ॿियो कैंसमेसिस। गार्गालेसिस टहक तॾहिं ईंदा आहिनि जॾहिं को शख़्स अव्हां जे जिस्म जी कितकिताड़ियुनि वारनि हिसनि खे छुहे। इहे कितकिताड़ियूं पाण मुरादो नाहिनि थींदियूं। कैंसमेसिस कितकिताड़ियूं तॾहिं थींदियूं आहिनि जॾहिं को आहिस्ते अव्हां जी खल ते थधिड़ा कढे। तॾहिं इहा कितकिताड़ी आम तौर ते टहक नाहे ॾियारींदी ऐं इहा पंहिंजो पाण बि थी सघे थी। हिन कितकिताड़ीअ में अव्हां खे ख़ारिश जो अहसासु थींदो आहे। आम हालतुनि में इहा कितकिताड़ी तंगी या परेशानी जे अहसास सां वाॻियल हूंदी आहे। इन लाइ अव्हां इन खे थधिड़ा न सम्झंदा आहियो। कितकिताड़ी जिस्म जे कंहिं बि हिसे ते थी सघे थी, आम तौर ते पेट, बग़ल, पेरनि ऐं कंध ते थींदी आहे। कितकिताड़ी खे जिस्मानी दिफ़ाई निज़ाम जो हिसो करार ॾींदड़ आम ॻाल्हि इहा आहे त ही सभु हिसा नाज़ुक आहिनि ऐं जिस्म इन्हनि खे बचाइण लाइ फौरी रद्द अमल जो मुज़ाहिरो कंदो आहे। हिकु ॿी ॻाल्हि इहा बि आहे त ताज़ो ॼावल ॿारनि खे कितकिताड़ियूं नाहिनि थींदियूं। साइंसदाननि मूजिबि कितकिताड़ियुनि जे अहसास जी शुरूआति ॿारनि में 4 महीननि जी उमिरि खां थींदी आहे, जॾहिं त कितकिताड़ीअ ते रद्द अमल जी शुरूआति ॿार 6 महीननि जी उमिरि खां ॾींदा आहिनि। माहिरनि जो ख़्यालु आहे त मुमकिन आहे त ॿारनि खे कितकिताड़ियुनि जो अहसासु थींदो हुजे, पर हू सम्झी नाहिनि सघंदा त इहो अहसासु पैदा छो थी रहियो आहे। टहकनि खे आम तौर ते ख़ुशी या लुत्फ़ जे इज़हार सां ॻंढियो वेंदो आहे, पर कितकिताड़ियुनि जे मामले में ज़रूरी नाहे त इहो सच हुजे। कुझु माण्हू कितकिताड़ियुनि ते टहक ॾींदा आहिनि ऐं उन्हनि जो मज़ो वठंदा आहिनि, पर कुझु माण्हुनि खे टको मज़ो नाहे ईंदो। कितकिताड़ियुनि जो मज़ो वठणो आहे त जिस्म जे उन्हनि हिसनि ते कितकिताड़ियूं कजनि जिन ते अहसासु घटि थींदो हुजे। कितकिताड़ियुनि ऐं थधिड़नि मां मज़ो वठण जो हिकु तरीक़ो इहो बि आहे त हथ जे इस्तेमाल बदिरां कंहिं खंभ जो इस्तेमालु कजे ऐं तकड़ि न कजे।